भी संगत विले तनो में खाजो रास्ता फेंके थी असांजो ताई कवले तराम मतलब भाई आगा जान आगा ये भी संगत शाख सिंधाबाद का सुगल जो काउंसलर मतलब भाई लाल सच्चो मतलब उनका ने मुस्ताद क्या ना आज चार तो ना या खोल सारा दोस्तों सिंधियत भी संगत शाख आवाज का कि समूरन दोस्तन के हम जसो तो क्या जिन मने वर्षे बीतता है सिंधी बोली क़ौमी बोली मोहम जे हवाले सां जेका सिंधियत बि संगत जे तरफ़ां 13 फेबरवरी खां 21 फेबरवरी ते हलाइजे 21 फेबरवरी तोड़े जो सॼी दुनिया में मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे ऐं आउं सम्झां थो 21 फेबरवरी जी हिकिड़ी पंहिंजी अहमियत हिफ़ाज़त आहे अचूं था इन ॻाल्हि ते पहिरीं त 21 फेबरवरी मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं मल्हायो छो थो वञे खोड़ सारनि दोस्तनि खे थी सघे ख़बर न हुजे त आऊं क्लियर कंदो हलां त हिन रियासत जे अंदरि जंहिं रियासत में असां बि वेठा आहियूं 1947 में जॾहिं विरहाङो थियो त 48 में कायदे-आज़म मोहम्मद अली जिन्ना इहो ऑर्डर जारी करायो त हिन रियासत जी जेका क़ौमी ॿोली आहे उहा उर्दू ॿोली हुई ऐं उन टाइम ते असांजो वॾे में वॾो जेको सूबो हो जेका असांजी रियासती ढांचे जे अंदरि जेके इकाइयूं शामिलु हुयूं जेके सूबा शामिलु हुआ उन में बंगाल वॾे में वॾो सूबो हुयो ऐं बंगाल जी अवाम उन मुतालबे खे उन ठहराउ खे उन हुकुमनामे खे रद्द कंदे इहो मुतालबो कयो हो त उर्दू ॿोली असां क़तई तौर ते क़ौमी ॿोली जो तौरु पाईंदा आहियूं छाकाणि जो असीं बंगाली सभिनी खां वधीक फिरंदियूं आहियूं ऐं असांखे इहो हक़ु आहे त बंगाल जो माण्हू पंहिंजी क़ौमी ऐं पंहिंजी मादरी ॿोली इस्तेमालु करे बंगाली क़ौमी ॿोली जी तहरीक जो इहो बुनियादु हुयो उहा तहरीक शुरू थी चुकी 1951 में उन में तमामु घणी शिदत आई ऐं मजबूरन रियासत खे उन्हनि जी रफ़्ता रोक करणी पई उन रफ़्ता रोक जे नतीजे में बंगाली ॿोली तहरीक जा 4 नौजवान रियासती इदारनि जे हथां क़तल थी वेठल रियासत मजबूर थी 1956 में इहो कानून लागू कयो त बंगाल में उर्दू ऐं बंगाली ॿोली जेके उहे क़ौमी ॿोली तौरु तस्वुरु कयो जॾहिं त बंगाली ख़ुदि इन हिसे ते राज़ी कोन हुआ असांजी का उर्दू ॿोली बंगाली ॿोली हुजे असां जो इहो कानूनी इख़लाक़ी हक़ आहे कि धरती जा असीं धरती जा धणी आहियूं उते असां पंहिंजी ॿोली में ॻाल्हायूं पंहिंजी ॿोली में लिखपढ़ कयूं ऐं समूरे कारोबार में बंगाली ॿोली शामिलु ऐं को तारीख़ जो इहो अजीब इतफ़ाक़ हो त बंगाली ॿोली जी जेका तारीख़ हुई जेका तहरीक हुई उन तहरीक केतिरा ई नवां मोड़ वरिता ऐं उहा तहरीक इफ़ी ते वधी विझी जो शेख मुजीबुर रहमान जी अॻुवाणी में बंगाली क़ौम तमामु घणो मुतहद थी वई ऐं 1970 में जॾहिं पाकिस्तान जे अंदरि गुरू थियो मुजीबुर रहमान वॾी अक्सरत सां बंगाल मां खटे आयो असांजे रियासती इदारनि जे हथकंडनि ऐं सियासी चालबाज़ियुनि जेका आहे उहो क़तई कोन ते चाहियो त शेख मुजीबुर रहमान पाकिस्तान जो वज़ीर आज़म थिए हिन पासे खां तोड़े जो सिंध ऐं पंजाब जा ॿिया जेके बलोचिस्तान इहे जेके सूबा हुआ उतां ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अक्सरत सां खटे आयो इहो मिसाल ईअं ई हो जीअं हिन वक़्तु मौजूदा ढांचे जे अंदरि असीं जीअं रियासत में रहूं था पंजाब मां जेको बि अक्सरत सां खटे ईंदो आहे वज़ीर आज़म या हुकूमत उन जी थींदी आहे वज़ीर आज़म उन टाइम ते कंडीशन इहा हुई त बंगाल मां जेको खटे ईंदो हो अक्सरत सां त मुल्क जूं वाॻूं संभालण जो हक़ु रखंदो इहो आइनी तौर ते त रियासती इदारनि खे इहो क़तई क़बूल कोन हो बंगाली शुरू थी चुका हुआ रियासत सां मुआरो अटकाए चुका हुआ उन्हनि जी तहरीक हिकिड़ी मुनज़िम रूप धारे चुकी हुई ऐं 71 में जॾहिं शेख मुजीब पंहिंजनि नुक़्तनि ते हिननि सां न ठही सघियो त पोइ 47 में ठहंदड़ पाकिस्तान सिर्फ़ 24 सालनि जे अंदरि ॿिनि टुकड़नि में विराइजी वियो ऐं बंगाल मां बांग्लादेश थी उनजो सबबु सिर्फ़ु इहो बंगालियुनि क़तई बांग्लादेश जी आज़ादी जी घुर कोन कई हुननि पंहिंजे हक़नि जे लाइ हुननि शेख मुजीबुर रहमान खे जॾहिं अक्सर सां खटे अचण बावजूदि गिरफ़्तार कयो त
हुननि जो मुतालबो इहो शेख मुजीबुर रहमान खे आज़ादु कयो ऐं वक़्त ऐं हालतुनि जे जबर हुननि खे एतिरो मजबूर कयो जो शेख मुजीबुर रहमान जी आज़ादी वारी तहरीक बांग्लादेश जी आज़ादी जी तहरीक बणिजी वई ऐं इंतिहाई अरसो सां तारीख़ जो हिकु वॾो अलमि हुयो त लॻभॻि 30 खां 40 लख बंगाली जेके इन समूरे सान्हे में मुतासिर थिया 2 लख खां वधीक औरतुनि जी अज़मत दरी कई उहे असांजे रियासती इदारनि जा कारनामा हुआ हेॾे वॾे तादाद में बंगाली जी जेका क़ुर्बानी हुई उन रंग लाथो बांग्लादेश हिकु आज़ादु मुल्क जी हैसियत सां हिन बचे ते निर्माण उन समूरे पस मंज़र में बांग्लादेश जो हिकिड़ो नौजवान उथियो जंहिंजो नालो रफ़ीकुल सलाम हो 1998 में उन अक़वाम मुत्तहिदा जे सेक्रेटरी जनरल सूफ़ी अनान खे ख़त लिखियो जंहिंमें उन मादरी ॿोलियुनि जी अहमियत ऐं बंगाली ॿोली जी जेका तहरीक हुई हुन जे सॼे पस मंज़र में हुन इन शइ जो मुतालबो कयो हुनखां त अक़वाम मुत्तहिदा इहो फ़ैसिलो करे त जिन जिन इलाइक़नि में जिन जिन धरतियुनि ते जिन जिन वतननि में जिन जिन मुल्कनि में या सूबनि में जिते जी आवाम आहे जंहिं धरती सां लाॻापियल आहे उन धरती जी मादरी ॿोली जेका आहे उहा पाण इस्तेमालु करण जे लाइ हक़ बेजाने घुरिजे उन निस्बत सां इहा करस्पॉन्डिंग थी सूफ़ी अनान उहो रफ़ीकुल सलाम जो लिखियल ख़त यूनेस्को ॾांहुं मोकिलियो जेको अक़वाम मुत्तहिदा सां ई लाॻापियल इदारो यूनेस्को पंहिंजूं समूरियूं सिफ़ारिशूं जोड़े अक़वाम मुत्तहिदा जे पारां इहो ऐलान कयो त 21 फरवरी ते सॼी दुनिया में मादरी ॿोली जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो ऐं उन निस्बत सां 2008 में अक़वाम मुत्तहिदा सॼी दुनिया जे अंदरि 2008 खे मादरी ॿोली जो साल करे मल्हायो ऐं इहो फ़ैसिलो कयो वियो सॼी दुनिया में 21 फरवरी ते जेको आहे मादरी ॿोली जो आलमी ॾींहुं मल्हायो आलमी ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु इहो हो त जिते जिते जिन जिन इलाइक़नि में जेके क़ौमूं रहनि थियूं जिन जी पंहिंजी तारीख़ आहे पंहिंजी तहज़ीब आहे पंहिंजी जाग्राफ़ी हथूं आहिनि उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो कल्चर आहे इन्हनि जो इहो क़ानूनी हक़ आहे उहे पंहिंजी धरती ते पंहिंजी मादरी ॿोली इस्तेमालु कनि ऐं न रुॻो उन मादरी ॿोली जे इस्तेमालु करे उनजी तरक़ी ऐं तरवीज जे लाइ बि सिफ़ारिशूं मरतब कयूं उन सॼे सिनारे में 2008 खां वठी सिंधियत जी संगत बि 21 फरवरी खे मादरी ॿोलियुनि जी निस्बत सां मल्हाईंदी पई अचे ऐं असां इहो मुतालबो कंदा पिया अचूं त सिंध जेका आहे सिंध जी जेका धरती आहे उहा हज़ारे सालनि जी तारीख़ जाग्राफ़ी सक़ाफ़त रहणी करणी समेत जेके बि तरक़ी याफ़्ता क़ौमुनि जूं सुञाणपूं या अलामतूं जेके रहियूं उन समूरो सां लाॻियल आहिनि असां इन धरती जा धणी आहियूं असां इन धरती जा वारिस आहियूं असां इन धरती जा बाशिंदा आहियूं तंहिं करे इख़लाक़ी तौर ते क़ानूनी तौर ते मज़हबी तौर ते तोड़े समाजी सियासी हवाले सां इहो असांजो हक़ थिए थो सिंध में असां पंहिंजी धरती ते पंहिंजा धरती धणी बणिजी पंहिंजी ॿोली खे मुरविज करियूं उनखे राइज करियूं न रुॻो तइलीमी इदारनि खां वठी पर असांजे ज़िंदगी जे आम मामूल खां वठी सरकारी ऐं दफ़्तरी तौर ते सिंधी ॿोली खे सॼी सिंध जे समूरनि इदारनि में लागू कयो वञे ऐं इहो मुतालबो न रुॻो सिंध में पर सॼी दुनिया जे अंदरि मुख़्तलिफ़ जो जेके बि क़ौमूं रहनि थियूं जिन बि क़ौमुनि जूं पंहिंजूं पंहिंजूं ॿोलियूं आहिनि उहे अहिड़े क़िस्म जा मुतालबा कंदियूं रहंदियूं आहिनि ऐं 21 फरवरी ते मादरी ॿोली जी निस्बत सां असांजो सिंधियत बि संगत इहो वादे मौक़िफ़ रहियो आहे त असांजो कंहिं बि ॿोली सां को बि तज़ाद कोन्हे कंहिं बि ॿोली सां असांजो नफ़रत वारो लाड़ो कोन्हे जेकॾहिं हिन रियासत जे अंदरि पंजाब में पंजाबी ॻाल्हाई थी वञे त असां चऊं था त पंजाबियुनि खे पंजाबी ॿोली क़ौमी ॿोली तौरु उनखे लाॻू करे ॾिनी वञे बलोचिस्तान में जेकॾहिं बलोच रहनि था त उन्हनि खे पंहिंजी ज़बान जेका आहे बलोची आहे उहा क़ौमी ज़बान तौरु अहिड़ी तरीक़े सां सिंध में जेका सिंधियुनि जी धरती आहे उते सिंधी ॿोली सरकारी दफ़्तरी तौर ते राइज हुजे जंहिंमें असांजा इदारा असांजा माण्हू सभु सिंधी में लिख पढ़ कनि समूरी ॻाल्हि ॿोल इवन ताईं समूरो ज़िंदगी जो जेको कारोबार आहे उन में सिंधी ॿोली लागू हुजे हीउ मुतालबो सिंधी अदबी संगत जो रुॻो कोन्हे पर सॼी दुनिया जो हिकिड़ो मञियलु क़ानून आहे अक़वाम मुत्तहिदा जी करारदार पास कयल आहे ऐं उन पस मंज़र में जेकॾहिं पाण अचूं त 1972 में हिन रियासत जे अंदरि पहिरियों भेरो
ममता बनर्जी भुट्टे जी गवर्नमेंट में सिंध असेंबली जी करारदाद पास कई तो सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो ऐं उहा करारदाद पेश कई हुई सैयद काइम अली शाह जेको उन खां पोइ ॿ टे भेरा वज़ीर आला बणी चुको थियो। 72 में जी सिंध असेंबली जा करारदाद पेश कई तो ॿोली जा फसाद शुरू थी विया ऐं उन ॿोली जे फसादनि में सिंधी ॿोली सां वाबस्ता सिंध धरती सां वाबस्ता सिंध ऐं सिंधी ॿोली सां प्यारु कंदड़ खोड़ सारा माण्हू जेके हुआ उन्हनि खे लातादार क़ुर्बानी ॾियणी पई ऐं पोइ अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी नफ़रत वारी जेका विबा हुई उहा बि शुरू थी। उर्दू का जनाज़ा है ज़रा दूर से निकिरे अहिड़े क़िस्म जा पोइ तयसुबाना रवैया हिन रियासत जे अंदरि थिया ऐं उहो ई मामिलो उते जो उते अटकियल रहियो। उन खां पोइ गुज़िरियल टेन्योर में मुराद अली शाह जे गवर्नमेंट में ॿिए दफ़ा इहो पास थियो त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो। थोरे जो 1973 जे आइन में उनजे 151 आर्टिकल जी शिक नंबर 3 तहत पिणु इहा असांखे यकीन ॾियारी कराई वई त हिन रियासत जे अंदरि जेके बि क़ौमूं रहनि थियूं जेके बि सूबाई इकाइयूं रहनि थियूं उन्हनि खे इहो हक़ हासिलु हूंदो उहे पंहिंजी ज़िंदगी जे कारोबार में पंहिंजी ॿोली खे मादरी ॿोली त उन्हनि खे इस्तेमालु कनि पर उनजी तरक़ी ऐं तरवीज जे लाइ पंहिंजो कंदा आहिनि। उन्हनि खे इहो हिकिड़ो आइनी तहफ़ुज़ बि ॾियनि ऐं इहा अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो 73 जे आइन जे असां जेको शिकिल बिगाड़े उन सां जी हालत थी थी जो हाणे उन आइन जे असुलु रूह खे बि तस्लीम करण जे लाइ तयारु उन सॼे सिनारे में असां सम्झूं था हज़ारे सालनि जी तहज़ीब ऐं सक़ाफ़त रखंदड़ असांजो इहो मुल्क सिंध जी धरती का रुॻो सॼी दुनिया जे माण्हुनि खे पंहिंजे दामन में जॻह ॾिनी वई आहे। उन प्राइवेट थोरे सरकारी इदारे जे अंदरि लिख पढ़ बि कई वई जेके निजी स्कूल आहिनि जेके अंग्रेजी मीडियम स्कूल खोलियो वेठा आहिनि उते सिंधी नथी पढ़ाई वञे। असां इहो मुतालो बार बार कंदा रहिया आहियूं उते सिंधी लाज़मी सब्जेक्ट तौरु पढ़ाई वञे। थोरे जो सरकारी सतह ते या ख़ानगी सतह ते जेके रोड आहिनि उन्हनि रोडनि ते जेके असां साइन बोर्ड्स लॻल हूंदा आहिनि होटलुनि ते जेके बोर्ड लॻल हूंदा आहिनि नालनि जा या मुख़्तलिफ़ इदारनि ते जेके उनजा नाला लिखियल हूंदा आहिनि त अजीब लॻंदो आहे त असां सिंध जे अंदरि जेकॾहिं के सिंधी जी का होटल हूंदी नालो